ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 28/4/2026। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार बाप समान लवली ठहिण लाइ पंहिंजी खे आत्मा बिंदु सम्झी बिंदु बाप खे यादि करो। प्रश्न: यादि में रहण जी गुप्त हड्डी महिनत हर हिकु ॿार खे करणी आहे छो? तराशरी यादि जे बग़ैर आत्मा पापात्मा से पुण्य आत्मा न ठही सकती है। जॾहिं गुप्त याद में रहे देही अभिमानी ठहे तॾहिं विक्रम विनाश थींदा। धर्मराज जी सजाइनि सां बचण जो साधन बि यादि आहे। माया जी तूफ़ान यादि में ई विघ्न विझंदा आहिनि। हिन करे यादि जी गुप्त महिनत करो तॾहिं लक्ष्मी नारायण जहिड़ा लवली ठहींदा। त यादि जी गुप्त महिनत करणी आहे तॾहिं असां लक्ष्मी नारायण जहिड़ा लवली ठहींदासीं। गीता ओम नमः शिवाय। ओम शांति। ये महिमा सभिनि जे बाप जी आहे। यादि कबो आहे भॻवानु अर्थात बाप खे। उन्हनि खे माता पिता चईंदा आहिनि, गॉड फादर बि चईंदा आहिनि। ईअं न सभु मनुष्य खे गॉड फादर चईंदासीं। बाबा त उन्हनि खे लौकिक बाप खे बि चईंदा आहिनि। लौकिक बाप जंहिंखे चईंदा आहिनि उहे बि पालौकिक बाप खे यादि कंदा आहिनि। वास्तव में यादि करण वारी आत्मा आहे जो लौकिक बाप खे यादि कंदी आहे। उहा आत्मा पंहिंजे रूप खे ऑक्यूपेशन खे न ॼाणंदी आहे। आत्मा पंहिंजे खे न ॼाणंदी आहे त गॉड फादर खे कीअं ॼाणे। पंहिंजे लौकिक फादर खे त सभु ॼाणंदा आहिनि। उन्हनि सां वरसो मिलंदो आहे, न त यादि छो करे। पालौकिक बाप सां ज़रूरु वरसो मिलंदो हूंदो न। चईंदा आहिनि ओ गॉड फादर। उन्हनि सां रहम क्षमा मांगंदा आहिनि, छो पाप कंदा रहंदा आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद आहे। परंतु आत्मा खे ॼाणणु पोइ परमात्मा खे ॼाणणु इहे डिफ़िकल्ट सब्जेक्ट आहे। ईज़ी ते ईज़ी ऐं डिफ़िकल्ट ते डिफ़िकल्ट। पर केतिरो बि साइंस आदि सिखंदा आहिनि जंहिंसां मून ताईं हली वेंदा आहिनि त बि हिन नॉलेज जे अॻियां उहो तुच्छ आहे। पंहिंजे खे ॿियो ई बाप पंहिंजे खे ऐं बाप खे ॼाणणु ॾाढो मुश्किल आहे। जो बि ॿार पंहिंजे खे ब्रह्म कुमार कुमारियूं कहलाईंदा आहिनि उहे बि पंहिंजे खे आत्मा निश्चय करनि। मां आत्मा बिंदी आहियां, असांजो बाप बि बिंदी आहे, इहे भुलिजी वेंदा आहिनि। इहे डिफ़िकल्ट सब्जेक्ट आहे। पंहिंजे खे आत्मा बि भुलिजी वेंदा आहिनि त बाप खे यादि करण बि भुलिजी वेंदा आहिनि। देही अभिमानी ठहिण जो अभ्यास न आहे। आत्मा बिंदी आहे, हुन में 84 जन्मनि जो पाठ नूंदल आहे। जो मां आत्मा भिन्न भिन्न शरीर वठी पाठ वॼाईंदी आहियां, इहे घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। मुख्य ॻाल्हि इहा ई सम्झाइण जी आहे। आत्मा परमात्मा खे सम्झाइण जे सवाइ बाक़ी नॉलेज त सभिनि जी ॿुधी में अची वेंदी आहे। असां 84 जन्म वठंदा आहियूं, सूर्यवंशी चंद्रवंशी ठहींदा आहियूं। चकर त ॾाढो सहज आहे, सम्झ वेंदा आहिनि। परंतु सिर्फ़ु चकर खे ॼाणण सां एतिरो फ़ाइदो न आहे जेतिरो पंहिंजे खे आत्मा निश्चय करे बाप खे यादि करण में फ़ाइदो आहे। मां आत्मा स्टार आहियां, पोइ बाबा बि स्टार अति सूक्ष्म आहे। बाबा बि स्टार अति सूक्ष्म आहिनि। उहे ई सदगति दाता। उन्हनि खे यादि करण सां ई विक्रम विनाश थींदा। हिन तरीक़े सां कोई बि निरंतर यादि न कंदा आहिनि। देही अभिमानी न ठहींदा आहिनि। घड़ी घड़ी इहे यादि में रहे त आत्मा आत्मा आहियां। बाबा जो फरमान आहे, मूंखे यादि करो त विक्रम विनाश थींदा। मां बिंदी आहियां, हिते पाठधारी अची करे ठहियो आहे। मुंहुं में 5 विकारनि जी कट चढ़ियल आहे। आयरन एज में मुंहिंजे मथां 5 विकारनि जी कट चढ़ियल आहे। हाणे गोल्डन एज में वञिणो आहे, इन करे बाबा खे ॾाढो प्यार सां यादि करिणो आहे। हिन रीति बाप खे यादि कंदव तॾहिं कट निकिरंदी वेंदी। हीअ महिनत आहे। सर्विस जी कलाप त ॾाढा मारंदा आहिनि। अॼु हीअ सर्विस कई, ॾाढा प्रभावित थिया। परंतु शिव बाबा सम्झाईंदा आहिनि आत्मा परमात्मा जे ज्ञान ते कुझु बि प्रभावित न थिया। भारत हेवन ऐं हेल कीअं ठहींदो आहे, 84 जन्म कीअं वठंदा आहियूं, सतो रजो तमो
में कीअं ईंदा आहियूं, इहे ॿुधी करे प्रभावित थींदा आहिनि। परमात्मा निराकार इहे बि सम्झी वठंदा आहिनि। बाक़ी मां आत्मा, मूं में 84 जन्मनि जो पाठ भरियलु आहे, बाप बि बिंदी आहिनि, उन्हनि में सॼो ज्ञान आहे, उन्हनि खे यादि करिणो आहे। इहा ॻाल्हियूं कोई बि सम्झंदो न आहे। मुख्य ॻाल्हि आहे सम्झंदा न आहिनि। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी जी नॉलेज बाबा ॾींदा आहिनि। गवर्नमेंट बि चाहींदी आहे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी हुजणी खपे। इहे त उन्हनि सां बि सूक्ष्म ॻाल्हियूं आहिनि। आत्मा ऐं परमात्मा, आत्मा छा आहे, हिन में कीअं 84 जन्मनि जो पाठ भरियलु आहे, उहो बि अविनाशी आहे। इहे यादि करिणो आहे, पंहिंजे खे बिंदी सम्झणु ऐं बाप खे यादि करणु। हिन में विक्रम विनाश, जंहिंसां विक्रम विनाश थींदा। हिन योग में कोई बि तत्पर न रहंदो आहे। हिन यादि में रहे त ॾाढो लवली थी वञे। इहे लक्ष्मी नारायण ॾिसो केतिरा लवली आहिनि। हितां जा मनुष्य त ॾिसो कीअं आहिनि, यादि बि कंदा आहिनि असां में कोई गुण न आहे। ख़ुदि बि चईंदा आहिनि असां में कोई गुण न आहे, असां जहिड़ा मलेश तव्हां स्वच्छ आहियो। जॾहिं पंहिंजे खे आत्मा निश्चय करे बाप खे यादि करे तॾहिं सफलता मिले, न त सफलता ॾाढी थोरी मिलंदी आहे। सम्झंदा आहिनि असां में ॾाढो सुठो ज्ञान आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी असां ॼाणंदा आहियूं, परंतु योग जो चार्ट न ॿुधाईंदा आहिनि। मुश्किल कोई आहे जो हिन अवस्था में रहंदा आहिनि, अर्थात पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि कंदा आहिनि। मुश्किल कोई हीअं हलंदा आहिनि। ॾाढनि जो अभ्यास न आहे। बाबा सम्झंदा आहिनि कि ॿार सिर्फ़ु ज्ञान जो चक्कर बुद्धि में फिराईंदा आहिनि। बाक़ी मां आत्मा आहियां। बाबा सां असांखे योग लॻाइणो आहे, जंहिंसां आयरन एज सां निकिरी गोल्डन एज में ईंदासीं। मुंहिंजो आत्मा खे बाबा खे ॼाणो, उन्हनि जी यादि में ई रहणो आहे। इहे ॾाढनि खे जो अभ्यास घटि आहे। ॾाढा ईंदा बि आहिनि, सुठो सुठो बि चईंदा आहिनि, बाक़ी उन्हनि खे पतो न आहे कि अंदरि केतिरी कट लॻल आहे। सुंदर खां श्याम ठही विया आहियूं, पोइ सुंदर कीअं ठहियूं इहे कंहिंखे कोई ॼाणंदो न आहे। सिर्फ़ु हिस्ट्री जोग्राफी ॼाणण सां कोई जो कमु न आहे। पावन कीअं ठहूं, सजा न खाइण जो उपाय न, सिर्फ़ु यादि में रहणो आहे। योग ठीकु न हूंदो त धर्मराज जी सजायूं खाईंदा। इहा ॾाढी वॾी सब्जेक्ट आहे जंहिंखे कोई उठाए न सघंदो आहे। ज्ञान में पंहिंजे खे मियां मिठो सम्झी वेठा आहिनि, इन्हनि में कोई शक न आहे। मूल ॻाल्हि आहे योग जी। योग में ॾाढा कचा आहिनि, इन करे बाबा चईंदा आहिनि ख़बरदार रहो, सिर्फ़ु पंडित न ठहिणो है न, सिर्फ़ु पंडित न ठहिणो आहे, लेकिन ख़ुदि खे बि अभ्यास हुजे। असां कंहिंखे चऊं भई तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे निराकार रूप में यादि करो, त उहो चेक कीअं करो, तव्हां कीअं कंदा आहियो। जीअं तव्हां सम्झो कि ख़ुदि तव्हां केरु आहियो, तव्हांजो नाम रूप तव्हांखे पको आहे। हाणे तव्हांखे यादि हुजे कि मां आत्मा आहियां, निराकार ज्योतिर्बिंदु, ऐं मुंहिंजो इहे लाइट जो शरीर आहे। मां आत्मा आहियां, निराकार ज्योतिर्बिंदु, ऐं मुंहिंजो इहे लाइट जो शरीर आहे। बसि पोइ परमात्मा मथे आहे, उहो बि निराकार रूप में आहे। उन जी किरणियूं मुंहिंजी आत्मा ते पवनि थियूं, मां उन सां ॻाल्हियूं थी करां मन ई मन। बसि त इहे धीरे धीरे हुननि खे ईअं सेखारियो। ईअं धीरे धीरे वेही हुननि खे सेखारियो। त पंडित न ठहिणो, उन्हनि खे बि सेखारिणो आहे, उन्हनि खे बि चइणो आहे मां आत्मा आहियां, मुंहिंजे बाप खे यादि करिणो आहे। मूंखे बाप खे यादि करिणो आहे। बाबा जी बाबा मूंखे फरमान ॾिनो आहे, मन मना भव। बाबा मूंखे फरमान ॾिनो आहे, मन मना भव। इहे महामंत्र आहे। पंहिंजे खे स्टार सम्झी बाप खे बि स्टार सम्झो, पोइ बाप खे यादि करो। बाबा जो कोई वॾो रूप साम्हूं न ईंदो आहे।
त देही अभिमानी ठहिण में ई महिनत आहे। विश्व जो महाराजा महारानी हिकु ठहींदा आहिनि, उन्हनि जी लाखों प्रजा ठहींदी आहे। प्रजा त ॾाढी हूंदी न, हिस्ट्री जोग्राफी खे ॼाणण त सहज आहे, परंतु जॾहिं पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करे तॾहिं पावन ठहे। इहो अभ्यास ॾाढो डिफ़िकल्ट आहे। यादि करणु वेंदव त ॾाढो तूफ़ान विघ्न ईंदा। कोई अधु घंटो बि हिकु रस वेही रहे ॾाढो मुश्किल आहे, घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। हिन में सची सची गुप्त महिनत आहे। चकर जो राज ॼाणणु ॾाढो सहज आहे, बाक़ी देही अभिमानी थी बाप खे यादि करिणो आहे। इहो मुश्किल कोई सम्झंदो आहे, उन एक्ट में ईंदा आहिनि। बाबा जी यादि में ई तव्हां पावन ठहींदव, निरोगी काया, वॾी आयु मिलंदी। सिर्फ़ु वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी सम्झाइण सां माला जो दाणो न ठही सघंदा, दाणो ठहींदव यादि सां। इहा महिनत कोई सां पहुचंदी न आहे। ख़ुदि बि सम्झंदा आहिनि कि असां यादि में न रहंदा आहियूं। सिर महारथी हिन ॻाल्हि में ढिला आहिनि। मुख्य ॻाल्हि सम्झाइणु ईंदो ई न आहे। इहे ॻाल्हियूं आहिनि ई मुश्किल। कल्प जी आयु इन्हनि वॾी करे छॾी आहे। तव्हां 5000 वर्ष सिद्ध कंदा आहियो, परंतु आत्मा परमात्मा जो राज कुझु बि न ॼाणंदा आहिनि, यादि ई न कंदा। इन करे अवस्था डगमगाईंदी रहंदी आहे। देह अभिमान ॾाढो आहे। देही अभिमानी ठहे तॾहिं माला जो दाणो ठही सघे। इहे न वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी सम्झाईंदा आहिनि त असां माला में नज़दीक ईंदासीं। आत्मा एतिरी नंढी आहे, हिन में 84 जन्मनि जो पाठ भरियलु आहे। हिन ॻाल्हि खे पहिरियों बुद्धि में लाहिणो आहे, पोइ चक्र खे यादि करिणो। मूल ॻाल्हि आहे योग जी। योगी अवस्था खपे। पाप आत्मा सां पुण्य आत्मा ठहिणो आहे। आत्मा पवित्र हूंदी योग सां। योग बल वारा ई धर्मराज जे डंडनि सां बची सघंदा। इहे महिनत मुश्किल कोई सां थींदी आहे। माया जी तूफ़ान बि ॾाढा ईंदा। इहे ॾाढी गुप्त हॾी महिनत आहे। लक्ष्मी नारायण ठहिणु मासी जो घर न आहे। इहो अभ्यास थी वञे त हलंदे फिरंदे बाप जी यादि में रहंदा आहिनि। हिनखे चवंदा आहिनि योग। बाक़ी इहे ज्ञान जी ॻाल्हियूं त नंढा ॿार बि सम्झी वेंदा। चित्रनि ते सभु युग आदि लॻल हूंदा आहिनि। इहे त कॉमन आहे न। जॾहिं कोई बि कार्य शुरू कंदा आहिनि त स्वास्तिक लॻाईंदा आहिनि। हीअ निशानी सत्य त्रेता द्वापर कलयुग जी आहे। बाक़ी मथे में नंढो सो संगम युग आहे। इहे त पहिरियों पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि कंदा रहो, तॾहिं शांती फैली सघे। कहिड़ो आनंद मिलंदो आहे, केॾी शांती आहे, केॾी प्योरिटी आहे, केॾो मतिलबु दुनिया सां ई अलॻि। मां आत्मा हूं बाबा, है न। बसि मां आत्मा निराकार ऐं बाबा निराकार। जे कोई दुनिया में ॿियो कोई आहे ई न। हिकु बार अगरि इहा अवस्था थी वई, कनेक्शन जुटी वियो, पोइ त तव्हांखे कुझु करण जो बि संकल्प न ईंदो। लेकिन बीच में स्टॉप करो, वापसि कर्म क्षेत्र में अची कर्म करिणो, तॾहिं शांती फैली सघंदी। योग सां ई विक्रम विनाश थींदा। सॼी दुनिया हिन ॻाल्हि में भूलियल आहे। आत्मा परमात्मा जे बारे में कोई चवंदा आहिनि परमात्मा 1000 सूर्य खां बि तेजमय आहे, परंतु इहे कीअं थी सघंदो आहे। जबकि चवंदा आहिनि आत्मा सो परमात्मा, पोइ त ॿई हिकु थी विया न। नंढा वॾे में फ़र्क़ु न पइजी सघंदो आहे। हिन ते सम्झाइणो आहे आत्मा जो रूप बि बिंदी आहे। आत्मा सो परमात्मा आहे त परमात्मा बि बिंदी ठहिजो न। इन में फ़र्क़ु त थी न सघे। सभु परमात्मा थी वञनि त सभु क्रिएटर थी वेंदा। सर्व जो सदगति करण वारो त हिकु बाबा आहे। बाक़ी त हर हिक खे पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियो आहे। इहा बुद्धि में विहारणो पए, सम्झ जी ॻाल्हि आहे न। बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजी आत्मा मां कट निकिरजंदी। इहा महिनत आहे। हिकु त अधु कलाक देह अभिमानी रहिया आहियो। सत्युग में तव्हां देही अभिमानी रहंदो, लेकिन बाप खे न ॼाणंदा आहियो।
ज्ञान न हूंदो हिन समय त तव्हांखे नॉलेज मिलंदी आहे, इहा नॉलेज गुम थी वेंदी। हुते सिर्फ़ु एतिरो ॼाणंदा आहियो कि असां आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियूं। आत्मा पाठ ॿुधाईंदी आहे। इन में फ़िक्र जी छा ॻाल्हि आहे, हर हिक खे पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाइणो आहे। रोइण सां छा थींदो, इहो सम्झाइबो। अगरि कुझु सम्झे त शांति थी वञे। बाबा हिकु बार चए न, अगरि असांजी कुल जी आत्मा हूंदी न त ज्ञान ॿुधे ॿुधे शांति थी वेंदी। कुझु सम्झंदा त ॿियनि खे बि सम्झाईंदा। बुज़ुर्ग माण्हू सम्झाईंदा आहिनि, रोइण सां कोई वापसि थोड़ी ईंदो, शरीर छॾे आत्मा निकिरी वई। हिन में रोइण जी ॻाल्हि न आहे। अज्ञान काल में बि ईअं थींदो आहे, परंतु ज्ञान काल में बि ईअं सम्झंदा आहिनि, परंतु उहा शक्ति न हूंदी आहे न। छो जो हिते असांजो कनेक्शन बाबा सां आहे न, त अगरि कोई आत्मा जो कनेक्शन टुटिजी बि वेंदो आहे, मतिलबु कोई आत्मा शरीर छॾंदी बि आहे, जीअं ब्रह्मा बाबा छॾे, हेॾी दादनि छॾे, त आत्मा खे उहा कमी न महसूसु थींदी आहे। छो जो हिते असां सागर सां गॾु कनेक्शन में आहियूं। सर्व संबंधी असांजो शिव बाबा आहे, ऐं असांखे पतो आहे कि उहा आत्मा ॿियो पाठ वॼाइण वई। ऐं पहिरियों खां ई असांखे ज्ञान ॾींदा आहिनि कि सिर्फ़ु शिव बाबा सां ई बुद्धि योग जोड़णो आहे। त अज्ञान काल में बि अगरि पहिरियों खां ई हर माउ पीउ, हर संबंधी पंहिंजे ॿारनि खे सिखाए कि न तुंहिंजो असली माउ पीउ इहो थी, असां त निमित आहियूं, त अज्ञान काल में बि कंहिंखे दुख न थिए। छो जी जॾहिं शरीर छूटंदो आहे न, स्पेशली जॾहिं अगरि ॿारु नंढो हुजे, हा न, ऐं हुनजो अगरि माउ पीउ में मोह हूंदो आहे, माउ पीउ खे बि, त उहो जीअं रस्सी टुटंदी आहे संबंध जी। छो जो उहे ॾाढी गहरी जोड़े रखंदा आहिनि न, मुंहिंजी मम्मी, मुंहिंजो पापा। ऐं ॿियो जॾहिं शादी खां पोइ जॾहिं ज़ाल जो पति में, बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, पति जो मोह एॾो न हूंदो आहे, पत्नी जो जास्ती हूंदो आहे। पति खे त लॻंदो आहे मां त कमाइण वारो आहे, किथे बि खाई वठंदमि, लेकिन पत्नी जो पति में मोह छो हूंदो आहे? छो जी इहे फेरा वेरा पाईंदा आहिनि न, इन्हनि में जादू करे छॾींदो आहे। हू पंडित जादू करे छॾींदो आहे, इहे ई तुंहिंजो सभु कुझु थी, इहे ई तुंहिंजो भॻवानु थी, इहे ई तुंहिंजो फलानो थी, इहे तुंहिंजो गुरू थी, इहा उहा फलानो फलानो। त इहे पंडितनि जेका मंत्र जंत्र पढ़ंदा आहिनि न फेरनि में, इहे ई गड़बड़ करण वारो आहे। ऐं माण्हू बि चवंदा आहिनि कि पति आहे त सभु उन्हनि खे सुठी नज़र सां ॾिसंदा आहिनि, पति न आहे त विधवा आहे, फलानी फलानी, है न। त इहे जो ग़लति रीति रस्म दुनिया में फैलाए रखिया आहिनि, इन करे पत्नी खे ज़्यादा मुश्किल थींदी आहे, बाक़ी आहे कुझु न। बाबा असांखे चईंदा आहिनि कि पाठ वॼाइण वियो। अज्ञान काल में बि सम्झंदा आहिनि, परंतु इहे थोरी ॼाणंदा आहिनि कि आत्मा परमात्मा छा आहे। आत्मा में खाट पयल आहे, उहो त सम्झंदा आहिनि आत्मा निर्लेप आहे, त इहे ॾाढी महीन ॻाल्हियूं आहिनि। बाबा ॼाणंदा आहिनि, ॾाढा ॿार यादि में रहंदा न आहिनि, सिर्फ़ु सम्झाइण सां छा थींदो, ॾाढो प्रभावित थी विया, परंतु इन सां उनखे कोई कल्याण थोरी थियो। आत्मा परमात्मा जी पहचान मिले तॾहिं सम्झे बराबरि असां उन्हनि जा ॿार आहियूं। बाप ही पतित पावन। असांखे अची करे दुखनि सां छुड़ाईंदा आहिनि, उहो बि बिंदी आहे। बाबा खे निरंतर यादि करिणो पए। बाक़ी हिस्ट्री जोग्राफी ॼाणण कोई वॾी ॻाल्हि न आहे, बसि सम्झण लाइ ईंदा आहिनि, परंतु हिन अवस्था में तत्पर रहे कि मां आत्मा आहियां। इन में महिनत आहे। आत्मा परमात्मा जी ॻाल्हि त तव्हांखे बाबा ई अची करे सम्झाईंदा आहिनि। सोचो हाणे असांखे पतो आहे कि मां आत्मा आहियां ऐं बाबा निराकार, ज्ञान गुण शक्तियुनि जो सागर, ज्ञान सूर्य मुंहिंजो पीउ आहे, है न। त केॾी रोशनी अची वेंदी आहे असांजे जीवन में। ऐं पोइ जेतिरो असां उन्हनि खे उन रीति यादि कंदासीं त रोशनी भरिजंदी वेंदी, भरिजंदी वेंदी, भरिजंदी वेंदी। पोइ जॾहिं बाबा जो पाठ
रोशनी ॾियण जो मतिलबु ज्ञान सूर्य त रहंदा, जीअं अज्ञान प्रकृति में बि सूर्य समय अनुसार हिन समय सुबुह आहे, पोइ सूर्य काॾे हली थोरी वेंदो आहे। ईअं शिव बाबा त रहंदा, लेकिन शिव बाबा जो जेको असांखे रोशनी ॾियण जो पार्ट आहे न, त उहा ख़तमु थी वेंदो, त सोचो जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदा आहियूं ऐं परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदा आहियूं, त केॾी रोशनी अची वेंदी आहे न असांजी आत्मा में। हीअं लॻंदो आहे जीअं सुबुह थी वियो, राति बि आहे, दिन प्रकृति जो डेली जो सुबुह शाम जे अलावा बि अगरि बाबा जे सां कनेक्शन में रहो त लॻंदो आहे सॼो ॾींहुं जीअं सुबुह आहे। इन में महिनत आहे। आत्मा परमात्मा जी ॻाल्हि त तव्हांखे बाबा ई अची करे सम्झाईंदा आहिनि। सृष्टि जो चकर त सहज आहे न, जेतिरो थी सघे उठंदे वेहंदे देह अभिमानी ठहिण जी महिनत करणी आहे। देही अभिमानी ठहिण जी महिनत करणी आहे। देही अभिमानी ॾाढा शांति रहंदा, सम्झंदा आहिनि मूंखे साइलेंस में वञिणो आहे, निराकारी दुनिया में वञी करे विराजमान थियणो आहे, शिव बाबा जे नज़दीक वञी करे रहणो आहे। असांजो पाठ हाणे पूरो थी वियो। बाबा जो रूप नंढो बिंदी सम्झंदा, उहो कोई वॾो लिंग न आहे, बाबा ॾाढो नंढा आहिनि। उहे ई नॉलेजफुल सर्व जो सदगति दाता आहिनि। मां आत्मा बि नॉलेजफुल ठहां थी। अहिड़ो चिंतन जॾहिं हले तॾहिं ऊच पद पाए सघे। अहिड़ो चिंतन जॾहिं उन्हनि जो हले तॾहिं उहा सत्युग में ऊच पद पाए सघंदा। हाणे असांजो बाबा सां गॾु चिंतन हलणो आहे, सत्युग में ॿियनि आत्माउनि सां गॾु पोइ ऊच पद में ई पाठ वधाईंदासीं, बाबा न रहंदा। पोइ जेतिरी स्टेज असां प्राप्त कई न, उन अनुसार जीअं आत्माउनि जी स्टेज हूंदी उन अनुसार ई असां पाठ वधाईंदासीं। दुनिया भर में कोई आत्मा परमात्मा खे न ॼाणंदा आहिनि। तव्हां ब्राह्मण हाणे ॼाणियो आहे, सन्यासी बि न ॼाणंदा आहिनि, न अची करे सम्झंदा आहिनि। उहे त सभु पंहिंजे पंहिंजे धर्मनि में ई वञण वारा आहिनि, हिसाब किताब चुकतो करे हली वेंदा। तव्हांखे इहा महिनत करण सां बाबा सां वरसो मिलंदो। हाणे पोइ देही अभिमानी ठहिणो आहे। दिलि त आत्मा में हूंदो आहे न, आत्मा खे ई दिलि बाप सां लॻाइणो। दिलि शरीर में न आहे, शरीर त सभु स्थूल ऑर्गन्स आहिनि, शरीर जे त सभु स्थूल ऑर्गन्स आहिनि। दिलि खे लॻाइण इहा आत्मा जो कमु आहे, दिलि खे लॻाइण इहा आत्मा जो कमु आहे। पंहिंजी खे आत्मा सम्झी पोइ परमात्मा बाप सां दिलि लॻाइणी आहे। आत्मा ॾाढी सूक्ष्म आहे, केतिरी नंढी सूक्ष्म आत्मा पाठ वधाईंदी, केतिरो वधाईंदी आहे। इहा कुदरत आहे न, एतिरी नंढी चीज़ में केतिरो अविनाशी पाठ भरियलु आहे। हिकु नंढी सी आत्मा में सेकेंड बाय सेकेंड जो पाठ भरियलु आहे। उहो कॾहिं ॾिसण वारो न आहे, ॾाढो सूक्ष्म आहे। तव्हां कोशिशि कंदव त बि वॾी चीज़ यादि अची वेंदी। मां आत्मा ॾाढो नंढो स्टार आहियां, तव्हां बाबा बि स्टार आहिनि। तव्हां ॿारनि खे पहिरियों महिनत करे करणी आहे। एतिरी नंढी सी आत्मा ई हिन समय पतित ठही आहे। हेॾी नंढी सी आत्मा ई हिन समय पतित ठही हुई आहे। आत्मा खे पावन ठाहिण जो पहिरियों इहो उपाय आहे।
पढ़ाई पढ़णी आहे, बाक़ी खेॾण कूदण त अलॻि आहे। खेॾण जो बि हिकु हुनरु आहे न, पढ़ाई सां ई मर्तबो मिलंदो आहे। खेल कूद सां मर्तबो न मिली सघंदो आहे। खेल आदि जी डिपार्टमेंट अलॻि हूंदी आहे, उन्हनि सां ज्ञान व योग जो कनेक्शन न आहे। ये भोग आदि लॻाइण भी खेल आहे। मुख्य आहे मां आत्मा ऐं परमात्मा। मेन चीज़ आहे कि असांखे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करे आत्मा खे पावन ठाहिणो आहे, सुत प्रधान ठाहिणो आहे ऐं दैवी गुण धारण करण लाइ शक्ति बि ईंदी आहे। असांजा विक्रम बि विनाश थी वेंदा आहिनि। त हुन लाइ ये सब कुछ भुलिजी करे ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे निराकार रूप में यादि करिणो आहे। देह जी दुनिया, पदार्थ, वस्तु, वैभव, धन संपत्ति कुझु कंहिंजो बि संकल्प न अचे, तॾहिं असां आत्मा पावन ठही सघंदासीं। अच्छा, मीठी मीठी सिखियल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां धर्म राजी सजाइन सां बचण लाइ यादि जी गुप्त महिनत करणी आहे। पावन ठहिण जो उपाय आहे पंहिंजी खे आत्मा समझ बिंदु बाप खे यादि करिणो आहे। ॿियो आहे ज्ञान में पंहिंजे पाण खे मियां मिठो न सम्झणो। ज्ञान में पंहिंजे पाण खे मियां मिठो न सम्झणो। हिकु रस अवस्था ठाहिण जो अभ्यास करिणो आहे। बाबा जो फरमान आहे, उनखे पालन करिणो आहे। वरदान हर कर्म कंदे हुए कमल आसन ते विराजमान रहण वारा सहज ऐं निरंतर योगी ठहो। निरंतर योग युक्त रहण लाइ कमल पुष्प जे आसन ते सदा विराजमान रहो। लेकिन कमल आसन ते उहे स्थित रही सघंदा आहिनि जो लाइट आहिनि। कहिड़े बि प्रकार जो बोझ अर्थात बंधन न आहे। मन जे संकल्प जो बोझ, संस्कारनि जो बोझ, दुनियावी विनाशी चीज़नि जे आकर्षण जो बोझ, लौकिक संबंधनि जी ममता जो बोझ न आहे, तॾहिं वह कमल आसन ते विराजमान थी सघंदा आहिनि। त ब्रह्मा बाबा जो ॾेखारींदा न कमल आसन ते विराजमान, उनजो मतिलबु कि ब्रह्मा बाबा के मन जे संकल्प जो बोझ बि न आहे। श्री बाबा चईंदा आहिनि न, जॾहिं असां बाबा खे यादि कंदा आहियूं त मन में उल्टा सुल्टा वीचार ईंदा आहिनि। त अगरि असां उन्हनि जे प्रति आकर्षित थी वेंदासीं त इहा बि बंधन आहे। असां चाहियूं था इहे संकल्प करणु, लेकिन अगरि कोई और संकल्प अचे थो असां उन्हनि जी तरफ़ खीचूं था ऐं उनजे कारण असां बार बार जो असां संकल्प करणु चाहियूं था उहो नथा करूं, ड्रिजूं था कि मूंखे अहिड़ा संकल्प छो था अचनि, ईअं हुआ त इहे बि बंधन आहे, है न। त संस्कारनि जो बोझ, कॾहिं कॾहिं असां संकल्प करे वेहणु चाहींदा आहियूं त असांजो कोई बि संस्कार जो हूंदो आहे, आवाज़ ॿुधण जो, माण्हुनि खे जवाबु ॾियण जो, या कुझु उल्टो सुल्टो कंहिंजे लाइ सोचण जो, दुनियावी विनाशी चीज़नि जो आकर्षण, संबंधनि जी ममता जो आकर्षण, बोझ, इहे सभु बोझ समाप्त थी वञनि तॾहिं तव्हां कमल आसन विराजमान निरंतर योगी ठही सघंदा आहियो। त सम्झो केरु कमल आसन ते विराजमान थी सघंदो। स्लोगन आहे सहनशीलता जो गुण धारण करो त असत्यता जो सहारो न वठिणो पवंदो। सहनशीलता जो गुण धारण करो त असत्यता जो सहारो न वठणु पवंदो। अव्यक्त इशारो आहे, कंहिंजे संस्कार सरल मधुर हूंदा आहिनि त उहे संस्कार स्वरूप में ईंदा आहिनि। जॾहिं संस्कार बाप दादा जे समान थी वेंदा त बाप दादा जे स्वरूप सभिनि में ॾेखारे में ईंदा, है न। चईंदा न कि बाप दादा चईंदा आहिनि कि मां बाप दादा हर बार ब्रह्मा बाप समान थी वञे। त
त उहो कॾहिं थींदा जॾहिं ब्रह्मा बाप समान असांजा संस्कार थींदा। निराकार रूप में शिव बाप समान, साकार रूप में ब्रह्मा बाप समान। तॾहिं असां में ब्रह्मा बाप जी सूरत नज़र ईंदी। मतिलबु कंहिं ॿार जा अगरि आदतियूं माउ पीउ जी हूंदा आहिनि त माउ पीउ जहिड़ी शिकिल न हूंदी आहे, लेकिन कीअं चईंदा आहिनि हीअ त जहिड़ो पीउ ते वियो आहे न। त ईअं ई जॾहिं असां में निराकार रूप में शिव बाबा जा संस्कार हूंदा, साकार रूप में ब्रह्मा बाप समान हूंदा, तॾहिं चईंदासीं त जीअं पीउ ते वियो आहे, जीअं बाप दादा ते विया आहिनि। जीअं बाप दादा वैसे हू बहू वही गुण, वही कर्तव्य, वही बोल, वही संकल्प अनुभव थींदा। सभिनि जे मुख सां निकिरंदो इहे त उहो ई लॻंदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।